अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबर जो स्लो जारी है। तव्हांखे आदिलपुर मां ख़बर। आदिलपुर वेझो आदिलपुर थाणे जे हद ॻोठ होराबाद वेझो गोलियूं हणी ॻोठ सिजावर मलक जो रहवासी 45 वरनि जो मुमताज़ अली खे क़तल करे छॾियो। फायरिंग करे क़तल करण बाद हथियारबंद मौक़े तां आसानी सां फ़रार थी विया। मक़तूल मुमताज़ मलक खानपुर महर खां मोटरसाइकिल ते पंहिंजे ॻोठ सिजावर मलक तरफ़ वञी रहियो हो त खेसि अॻे ई तार में लिकी वेठल हथियारबंद ॻोठ होराबाद वेझो गोली हणी क़तल करे छॾियो। जॾहिं त अहिड़े वाक़े जो इतलाउ इलाइक़े वासियुनि आदिलपुर पुलिस खे ॾिनो, पर आदिलपुर पुलिस वाक़े वारे हंधि 2 कलाक देरि सां पहुची लाश खे तहवील में वठी घोड़की मां पोस्टमार्टम लाइ खणी वई। वाक़े जे हवाले सां राब्तो करण ते SHO आदिलपुर मोहम्मद हनीफ़ कोस ॿुधायो त मलक ऐं गॾाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि पुराणे ज़मीनी ऐं चोरी वारे मामले तां तकरार हलंदड़ हो, जंहिं तां हाजी गॾाणी ऐं बापू गॾाणी जे धुर जे हथियारबंदनि फायरिंग करे मुमताज़ मलक खे क़तल करे छॾियो आहे। इन चयो त मक़तूल जो लाश पोस्टमार्टम करण लाइ सिविल अस्पताल घोड़की मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त मक़तूल मुमताज़ मलक जे वारसनि जे अचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं कयूं वेंदियूं। वाक़े जी FIR दाख़िल न थी ऐं न ई का गिरफ़्तारी अमल में आई। हथियारबंदनि हथां क़तल थी वियल मक़तूल मुमताज़ मलक खे 7 पुट ऐं 2 न्याणियुनि जी औलाद आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।